न परित्यज मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छॾे तू केवल मूं सच्चिदानंद परमात्मा जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुसि, तू शोक न कर। चओ हरे राम। ता हिन जी व्याख्या श्रवण करे रहिया हो साधक संजीवनी मो कि जेको शरण पवंदो आहे भगवान जी पंहिंजो बल छॾे छॾींदो आहे, भगवान उन जी पूरी जिम्मेदारी खणंदा आहिनि। बसि ॻाल्हि एतिरी आहे कि सहारो पूरो खणे। जहिड़ी तरह सां द्रौपदी माता जेसिताईं पंहिंजो जोर पई लॻाए, पंहिंजे ॾंदनि सां साड़ी पकड़े पई, हथनि सां नखनि सां, तेसिताईं भगवान न आया। जेसिताईं पांडवनि खे पुकारियईं, भगवान न आया। जॾहिं सभिनि जो सहारो छॾी त हिकु क्षण बि न लॻो, भगवान प्रकट थिया। चओ हरे राम। चओ हे हरे। कंहिं भगवान खां पुछो त प्रभु इहो तव्हांजो कहिड़ो हिसाब किताब आहे कि अगरि तव्हांखे कोई न पुकारे त तव्हां उनजी रक्षा न कंदव छा? जाते भी ॾिसो द्रौपदी माता जेसिताईं न पुकारियो भगवान न आया। भागवत में तव्हां कथा ॿुधंदव परीहं या सुभाणे कि अजगर नांग नंद बाबा खे पकड़ियो त ॾाढी कोशिशि कयूं, लकड़ियूं हलूं, माण्हू मारण लॻा, ॿरंदड़ लकड़ियूं हयूं, नांग न छॾियो, तेसिताईं श्री कृष्ण बि न आया। और जॾहिं नंद बाबा श्री कृष्ण के पुकारियो तो कृष्ण मां तुझे भरोसे आया, तुझे सहारे आया, तो उन क्षण भगवान पहुंचे। वाकई भगवान इंतजार कंदा आहिनि कि पहिरियों मूंखे कोई आवाज़ ॾे, कोई पुकारे। ईअं छो? पराशर जी चवनि था कि भाई ॾिसो, भगवान चवनि था अगरि मां बिना पुकारे अची वञा तो वॾी अधर्म जी व्यवस्था थी वेंदी। ख़बर अथव अधर्म? हा हा अधर्म। छो जो तव्हांजे नज़र में त सभु अलॻि अलॻि आहिनि, मुंहिंजे नज़र में त सभु मुंहिंजा ॿार आहिनि। मनुष्य बि आहिनि त राक्षस बि मुंहिंजी संतान आहिनि। पोइ त मूंखे राक्षसनि वटि बि वञिणो पवंदो। कोई पापी आहिनि, राक्षस आहिनि, आतंकवादी आहिनि, उन्हनि जे मथां जेॾीमहिल अचे मौत अचे त उहे बि बिना पुकारनि मां मतिलबु ईअं हली वञनि न। चओ हरे राम। इन करे भगवान जो इहो नियम आहे, जेको पुकारे हिकु बार बसि प्रतीक्षा कंदा आहिनि कि मूंखे आवाज़ ॾे, त भगवान खे बहानो मिली वेंदो आहे। पोइ चाहे असुर पुकारे, पापी पुकारे, राक्षस पुकारे, अधम पुकारे, नीच खां नीच पुकारे, पापीअ खां पापी हुजे, उहो पुकारे, उन वटि बि भगवान हली ईंदा। पर पुकार प्रेम वारी हुजे, सभु सहारा छॾे करे पुकारे, उहो भगवान न ॾिसंदा आहिनि हिन जा पिछला कर्म कहिड़ा आहिनि, उन जी रक्षा कंदा आहिनि। चओ हरे राम। ये भगवान जा नियम कानून ठहियल आहिनि। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुधनवा सां युद्ध थी, अर्जुन जी सोची सुधनवा त अञा नौजवान आहे, मां त महाभारत युद्ध जो गांडीवधारी अर्जुन आहियां। श्री कृष्ण भगवान खे चई तव्हां रुको, मां अकेलो ई काफ़ी आहियां। सेना खणी हली वियो, युद्ध कयईं। सुधनवा अहिड़ी युद्ध कई कि हालत ख़राब थी वई। तॾहिं पोइ वरी विच युद्ध में श्री अर्जुन महाराज भगवान श्री कृष्ण खे यादि कयो। ओॾी महिल ई भगवान रथ ते पहुचिया। चओ हरे राम। सुधनवा युद्ध ही इन करे पियो करे त हिन जो सारथी श्री कृष्ण आहे। मां मरी वञा मंजूर आहे, पर हिकु बार उन जो दर्शन करे वञा। चओ हरे कृष्ण। त ये भगवान जा हिसाब किताब सम्झी वठो कि केॾी महिल बि कोई भी ॻाल्हि हुजे, भगवान खे पुकारण जी आदत विझी छॾियो। चओ हरे राम।
कि मां भगवान जो आहियां ऐं भगवान मुंहिंजा आहिनि। भगवान खे पंहिंजो सम्झी करे भक्ति कयो त ॾाढी तीव्र भक्ति हलंदी। वरी भगवान चवनि था मां शुच तूं चिंता न कर, मुंहिंजी शरण वरत, मुंहिंजो भरोसो खे। वरी चिंता तूं तो करे त इहो मूं ते कलंक थो लॻे। भगवान चवनि था तो में अगरि दोष बि आहिनि उन खे वठी बि पंहिंजे ताक़त जो अभिमान आहे कि मां ठीकु कंदुमि, मां जीत कंदुमि, मां आलस खे दूर कंदुमि, मां निंड खे दूर कंदुमि, मां कूड़ खे दूर कंदुमि, मां करे थो सघां। त भगवान चवंदा कर पुट, कर तू ई कर। घणनि जन्मनि में कयो अथई, घणा जन्म वरिता अथई, पतो अथई तोखे, कर तू कर। चओ हरे राम। लड़ काम सां, अहंकार सां लड़। जेसि ताईं पंहिंजी ताक़त लॻाईंदा आहियूं त भगवान छूट ॾींदा आहिनि, ठीकु आहे करे वरितो। जॾहिं ताक़त हारजी आसे, नथा करे सघूं, दीन थी वेंदासीं, भगवान खे पुकारींदासीं त भगवान पोइ चवंदा आहिनि हा हाणे वीचारो निर्बल थी वियो आहे, बल हलाए चुको आहे। पोइ भगवान तुरंत पकड़ी वठंदा आहिनि। निर्बल हुए बलराम पुकारियो आए आधे नाम। अॼु गजराज जी कथा तव्हां श्रवण कई। जेसि ताईं लॻे थो मां पंहिंजी विकारनि खे मां ई दूर कंदुमि। चओ हरे राम। त सम्झो पंहिंजे बल जो अभिमान आहे। हा अगरि दोषनि खे मिटाइण में चिंता न थिए ऐं दुख थिए कि मुंहिंजे अंदरि एॾा विकार आहिनि, हे प्रभु मां त तव्हांजे शरण आहियां। रोअण बुरो न आहे, रोअण त भक्ति आहे, चिंता करणु अभक्ति आहे। चिंता न करणी आहे, रोई भले था सघो। नंढो ॿार कोई 3-5 न कंदो आहे, दिमाग़ न लॻाईंदो आहे, बसि रोअंदो आहे, हा न, केवल रोअंदो आहे। चवनि था जैसे छोटे बालक के पास कुत्ता आता है तो कुत्ते को देखकर रोता है, चिंता नहीं करता डंडा उठाऊं भगाऊं लाठी मारूं, नहीं, रोने लगता है। तो माता डुकंदी ईंदी आहे। माता ईअं न चवंदी आहे डंडो पए अथई खंए छो न, बजाए छो न, हिते छो वेठे, अंदरि छो न वेठे। माता पाण ईंदी रक्षा कंदी। इन तरह सां दोषनि जो जेके असांजे अंदरि दोष आहिनि उन जी चिंता न कयो, दुख कयो, रो भगवान जे साम्हूं, चरण पकड़े वठो, एतिरी सी ॻाल्हि आहे। पंहिंजो अहंकार हारजी वञो। अहंकार ई त बार बार बिगाड़ियो आहे असांखे। भगवान चवनि था मुंहिंजो भक्त थी तूं चिंता थो करे, तुंहिंजी चिंता दूर काथों थींदी। माण्हू बि ॾिसंदा त इहो ई चवंदा त भगवान जो भक्त आहे ऐं चिंता थो करे, भगवान हिन जी चिंता नथा मिटाइनि। अरे तूं मुंहिंजो विश्वास नथो करे, चिंता थो करे। विश्वास जी कमी त तुंहिंजी आहे, कलंक त मुंहिंजे मथां थो अचे। मुंहिंजे शरणागतीअ ते भाई आहे, चिंता छॾे छॾ। हरे राम हे हरे। अर्जुन भक्त कसम खई न मां सूर्यास्त खां पहिरियों दुश्मन खे मारे छॾींदुमि। सूर्यास्त थी वियो, लकड़ियूं खणी करे कसम खे न मारियुमि त मां आग में पंहिंजो पाण खे जलाए छॾींदुमि, स्वाहा करे छॾींदुमि। सूर्यास्त थी वियो, लकड़ियूं इकट्ठी कई ऐं जलण जे लाइ जीअं प्रवेश करणु लॻो, श्री कृष्ण भॻवान मुस्कुराइनि था, ओॾी महिल बि बाह था पकड़नि। अरे छा थियो अर्जुन, छा थियो प्रभु, वचन भंग थियो, मां वञा थो आग में कूदण। ऐं छाजे करे कंहिं चई तोखे कसम खणण लाइ? चयो त कंहिं न हुयो, कंहिंजे ताक़त ते कसमूं खाधी अथई, कंहिंजो सहारो खयो अथई। हाणे अर्जुन बिगड़ी आहे, चई ॿियो कंहिंजो सहारो आहे? तव्हांजी सहारे त वेठो आहियां, रथ तव्हांखे ॾिनो आहे, बसि जीवन तव्हांखे न ॾिनो आहे, मूंखे ॿियो कंहिंजो भरोसो आहे। भॻवान जोर जोर सां खिलण लॻा, चवण लॻा अगरि मुंहिंजो सहारो खयई मां त तोसां गॾु बीठो आहियां, आग में छो थो कूदे? त अर्जुन चवण लॻा त कीअं कयां, सूर्यास्त थी वियो आहे। चई सूर्यास्त न ॾिस, तूं इहो ॾिस सहारो कंहिंजो खयो अथई, तव्हांजो। भॻवान इशारो कयो, सूर्य भॻवान खे वरी निकिरी आया। सूर्य भगवान वरी निकिरी आया, हाहाकार मची वियो महाभारत में। अरे सूर्यास्त न थियो आहे, दुश्मन नचे पियो वेठो। तुरंत भगवान चई खण धनुष, हुन पापीअ जो नाश कर। अर्जुन हिकु क्षण में हुनखे तीर हणी मारे छॾियो। चओ हरे राम। हुनजे लाइ कहिड़ो संभव असंभव आहे।
चांद सूरज हैं जिनके इशारे पे चलते, बजाना पड़ेगा। हाँ, चांद सूरज हैं जिनके इशारे पे चलते, चांद सूरज है जिनके इशारे पे चलते, जिनकी करुणा नजर पे तीनों लोग पलते, जिनकी करुणा नजर पे तीनों लोग पलते। वो तो मैया यशोदा की गोदी में लेटे, वो कहते हैं जैसे वो उठते व बैठे, कमाला टई लोक जंहिंजे इशारे में था हलन, अख जे इशारे ते जंहिं प्रलय करे छॾींदो आहे भॻवान, उन यशोदा मैया ते हुकुम, उन कृष्ण कन्हैया ते हुकुम यशोदा मैया जो तो हले। हे कन्हैया उथे तो उथी था वञनि, ओड़े वे, हे कन्हैया खेॾणु बंदि करे ॾिया, जी मैया। उथे ॾिवे सनानु कर, हो खेॾना, जी मैया। उथ वे कारे तो वञे, पहिरियों मक्खन खा, जी मैया। हर हिकु आज्ञा जो भगवान पालन था कनि, भले केॾा बि छलिया आहिनि। इहा भक्ति, इहो प्रेम, भगवान खे प्रेम जी डोरीअ में यशोदा मैया ॿधी छॾियो। वो कहती हैं जैसे वो उठते व बैठे, नंद रानी क्या तूने तपस्या करी, रानी क्या तूने तपस्या करी, हे नंद रानी क्या तूने तपस्या करी, रानी क्या तूने तपस्या करी, तेरे अंगना में खेले कन्हैया हरे, तेरे अंगना में खेले कन्हैया हरे, जिनकी माया ने लाखों लोग डराए, माया ने लाखों लोग डराए, ओ मैया उन्हीं को छड़ी तो दिखाए, मैया उन्हीं को छड़ी क्यों दिखाए, ओ मैया उन्हीं को छड़ी तो दिखाए। वो मैया उन्हीं को छड़ी क्यों दिखाए। चांद सूरज हैं जिनके इशारे पे चलते, चांद सूरज है जिनके इशारों पे पलते, जिनकी करुणा नजर पे तीनों लोग पलते, जिनकी करुणा नजर पे तीनों लोग पलते। बोल वृंदावन बिहारी लाल की। तो भगवान चवंता भाई तू चिंता न कर, विश्वास कर। अगर तुझे अंदर अशुद्धि आ, आचरण तुझो खराब आ, पोइ भी चिंता न कर, छो या मां दूर कंदो। भगवान था चव। बे अध्याय जे 7 श्लोक में अर्जुन भगवान जी शरण था थी वञनि। वरी 8 श्लोक में चवनि था कि हिन धरतीअ जो सॼो धन संपत्ति धान्य अन्न धन सब मिली वञे, श्री कृष्ण ॿुधो भाई, स्वर्ग जो राजा भी बणिजी वञा तॾहिं बि मुंहिंजो हे शोक दूर न थींदो, युद्ध वारो। चओ हरे राम। भगवान मानो चवनि था हा तुंहिंजो चवणु सही आहे, छो जो संसार जी शयुनि जे मिलण सां कॾहिं कंहिंजा दुख दूर थिया आहिनि छा? लेकिन मुंहिंजी शरण तूं अची वेंदे त ज़रूर तुंहिंजा दुख दूर थींदा। वरी मुंहिंजी शरण थी करे जेकी तूं इहा चिंता तो करे, शोक तो करे, इहा वॾी भारी ग़लती आहे। शरण मुंहिंजे आ सिर पंहिंजे भार ते छो थो रखे भाई? चओ हरे राम। जेको शरणागत थियो न भक्त, उनखे लोक जी परलोक जी दुर्गति कंहिं ॻाल्हि जी बि चिंता करण जी ज़रूरत न आहे। चओ हरे राम। हे हरे। हिकिड़े संत भगवान जी प्रार्थना कई आहे त हे मुंहिंजा नारायण
हे मुंहिंजा नंदलाल, हे नरकासुर खे अंत करण वारा प्रभु, मांजी कोई मर्जी कोन्हे, मां तव्हांजे शरण आहियां। चाहे तव्हां मूंखे स्वर्ग में रखो या धरतीअ ते नरकनि में विझी छॾियो, मांजो कोई मतिलबु कोन्हे। मां त समर्पण कयो आहे, मां त शरण वरिती आहे। जेको कुझु तव्हांखे करिणो आहे तव्हां कयो। केॾी सुंदर प्रार्थना आहे। असां त चवंदा आहियूं न मोक्ष त घुरूं, मुक्ति त घुरूं। चवनि था भले नरक रखो, मां छो चवां न विझो नरक में। मां त समर्पण कयो आहे, शरणागति वरिती आहे। इन विषय में, इन सब्जेक्ट में मां कुझु न चवंदोमांव। हा, हिकु ॻाल्हि मां तव्हां खां घुरंदुमि, हक़ सां, प्रेम सां, निवड़त सां, झुकी करे, मांगे करे कि तव्हांजा चरण कमल मुंहिंजे हृदय में सदा रहनि। मां भले काथे बि रहां, कीअं बि रहां, जीअं बि रहां, मुंहिंजे हृदय में तव्हांजा चरण, मुख में तव्हांजो नाम हुजे ऐं चित्त में तव्हांजी यादि हलंदी रहे। हाणे ॿुधायो, जंहिंजे हृदय में चरण कमल भॻवान जी यादि हुजे उनखे नरक मिलंदो, उनखे दुख मिलंदो? उहो त आनंद ई आनंद में हूंदो। चओ हरे राम। विशेष बात ध्यान ॾेई ॿुधो भाई, विशेष ॻाल्हि था ॿुधाए। शरणागत भक्त, मैं भगवान का हूं और भगवान मेरे हैं, इन भाव खे हिकदम पक्को पकड़े रखंदो आहे। जीअं कोई न बाढ़ में पाणीअ में बुॾंदो हुजे ऐं उनखे काई ॿेड़ी मिली वञे त हिकदम जोर सां पकड़े रखंदो उनखे। मैं ॿेड़ीअ ते चढ़ां, मां छॾींदो न, छॾियुमि कि मां वही हुउमि। तीअं भक्त भगवान जे इन भाव खे कि मां श्री भगवान जो आहियां, श्री भगवान ही मुंहिंजा आहिनि, इनखे पकड़े रखंदो आहे। त उनजी चिंता, भय, शोक, शंका, इन्हनि दोषनि जी जड़ कटिजी वेंदी आहे। छो जो भक्तीअ जे नज़र सां सभु दोष भगवान खे पुठी ॾियण में, भगवान खां दूर थियण में, भगवान जे साम्हूं ईंदे ई सभु दुख, कष्ट, दोख, पाप, ताप, संताप मिटी वेंदा आहिनि। जीअं कोई भगवान जो नालो खणे, भगवान जो सहारो वठे, भगवान जे लाइ रोके, जन्मनि जन्मनि जा अशुभ कर्म नाश थियण लॻंदा आहिनि। सन्मुख होए जीव मोह जबहि, जन्म कोटि, कोटि यानी करोड़, अघनाश है तबहि। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जे साम्हूं थियण ते संसार ऐं शरीर जा जेको सहारो खणंदा आहियूं, बल खणंदा आहियूं, इन जो स्वभाव मिटिजी वेंदो आहे। जेको भगवान जे नाते खे मजबूत कराए, बसि भगवान जो नातो पक्को कयव, सभु दोष मिटी विया। और सच में उन्हनि जो त नातो जुड़ियल ई आहे, असांखे यादि करिणो आहे बसि। हरे राम, हे हरे, हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। हाणे आई बढ़िया आवाज सां, घर 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 हवाई जहाज था हलन, ॼण कूलर। चओ हरे राम। ॾिसो भाई, भगवान साम्हूं आहिनि पर अहसास कराईंदा आहिनि। भले असां लाइक़ु न आहियूं दर्शन करण जे। ॾिसो, जून जो महीनो, अञा 15 जून बि न आई आहे, ऐं भागवत जो पहिरियों ॾींहुं थियो ऐं बरसाति शुरू थी पई की न। सतना में पहिरें ॾींहं ते बरसाति किरी, हिते पहिरें या ॿिए ॾींहं ते। अॼु बि ॾिसो, भगवान आहिनि त झुड़ त ठही आयो आहे, हा न। अॼु भगवान अची चुका आहिनि न भाई, गोकुल त पहुची विया आहिनि। सुभाणे मेलो मलाखड़ो लॻंदो, अचे गीत ॻाईंदा बढ़िया। सुभाणे मिठाइयूं बढजंदियूं, दान कंदा, कई लख गायनि जो नंद बाबा। त भगवान ॾिसो ॾेखारनि था कि हिन महिल बि मां तव्हां सां गॾु आहियां। मां ॿुधां थो कथा, ईअं न सोचियो कि तव्हां अकेला आहियो, मां तव्हां सां गॾु आहियां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे ध्यान जो, शरणागति जे लाइ कुझु ज़रूरी ॻाल्हियूं, उन्हनि जो तव्हां विस्तार सां वर्णन ॿुधंदव। हिकिड़ो, निश्चिंत थी वञिजे, चिंता छॾे छॾिजे। चओ हरे राम। ॿियो, हिकिड़ो निश्चिंत थी वञे, ॿियो निर्भय थी वञे, भउ बि न करे, चिंता न करे, ॿियो भउ न करे, ऐं टियों शोक न करे।
चौथों वरी शंका न करे, शंका ने सम्झो था डाउट, ये थींदो कि न थींदो, भगवान चयो तई, अरे पतो ना आहे भगवान जो, ये थींदो सही में भाई, असांखे कहिड़ी ख़बर, चओ हरे राम, इहा शंका न कजो। ऐं पंजो, परीक्षा भी न कजो, हा न, पिता का जन्म की जाने पूत, कॾहिं कॾहिं थींदो आहे पुट पीउ जी परीक्षा वठंदो आहे, असांजी परीक्षा वठण उअं ई आहे, परीक्षा भी न वठिजो। ऐं छहो, उल्टी विचारधारा न रखजो, विपरीत धारणा, हा न, इन जो विस्तार सां वर्णन थींदो, तव्हां श्रवण कजो। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण गोविंद।